नासिर सिंधी यूनिवर्सिटी में दाख़िला लाइ बे मरहले जी प्री एंट्री टेस्ट थी आहे। तफ़सील मालूम कता इरफान पुरफत खान जी। इरफान जी, सिंधी यूनिवर्सिटी जामशोर में बे मरहले में प्री एंट्री टेस्ट अॼु थी रही है। 19 नवंबर ते अॼु जेकी टेस्ट थी आहे, जंहिंमें 11,000 खां वधीक उम्मीदवार इन में शामिल आहिनि। बैचलर डिग्री प्रोग्राम में दाख़िला जी क़िस्मत आज़माए रहिया आहिनि। उन हवाले खां सिंधी यूनिवर्सिटी जामशोर में बैचलर डिग्री प्रोग्राम जे लाइ प्री एंट्री टेस्ट जो ॿियो मरहलो अलामा आया काज़ी कैंपस जामशोरो ऐं सिंधी यूनिवर्सिटी लाड़ कैंपस, बदीन कैंपस, दादू कैंपस, ठट्टो कैंपस समेत नौशहर फेरोज़ में प्री एंट्री टेस्ट थी रही है, जंहिंमें मजमूई तौर ते जेके उम्मीदवार आहिनि उन्हनि जो जेको तइदाद आहे उहो 11,278 आहे। जॾहिं पहिरें ॿिए मरहले में जेकी एंट्री टेस्ट में जेके मर्द उम्मीदवार आहिनि जिन जो तइदाद 8,067 ॿुधाए थो वञे, ऐं जॾहिं त औरत जेके उम्मीदवार आहिनि उन्हनि जो तइदाद 3,211 उम्मीदवार ॿुधाए वञनि। मुख़्तलिफ़ कैंपस में एंट्री टेस्ट थी रही है, जंहिंखां पोइ अॼु सिंधी यूनिवर्सिटी में जेकी एंट्री टेस्ट हली रही आहे उनमें कल्ह खां ई यूनिवर्सिटी इंतिज़ामिया मूजिबि जेको आहे इंतिज़ाम मुकमल करे ऐं उते हिकु 2 मख़सूस दरवाज़ा छॾिया विया, जेको हिकिड़ो बॉइज़ जे लाइ, हिकिड़ो गर्ल्स जे लाइ। गर्ल्स जे लाइ जेको आहे मादरी स्कूल तरफ़ खां छॾियो वियो, जॾहिं बॉइज़ स्कूल अलामा काज़ी जे मिज़ार वटां छॾियो वियो। उन खां पोइ एंट्री टेस्ट में केतिरा ई उम्मीदवार जेके मुक़ररु वक़्त ते पुॼी चुका हुया, उहे 11,000 जे लॻभॻि जेके उम्मीदवार ॿुधाया पिया वञनि उहे मुख़्तलिफ़ सेंटरनि में पुॼण खां पोइ एंट्री टेस्ट हींअर शुरू थी चुकी आहे, जेकी 1 कलाक खां पोइ उहा ख़तमु थींदी। एंट्री टेस्ट जे इंतिज़ामनि जे हवाले सां वाइस चांसलर सिंधी यूनिवर्सिटी डॉक्टर फ़तेह मरी जेको आहे मुख़्तलिफ़ सेंटरनि जो जाइज़ो वठण खां पोइ प्रेस ब्रीफिंग में चयो त हीअ तमामु असां एंट्री टेस्ट जा इंतिज़ाम बहितर कया विया आहिनि। वेहण जूं जेके वालदीन आहिनि उन्हनि जूं सहूलियतूं बि सुठो कयूं आहिनि, ऐं जेके शागिर्दनि खे बि असां मुकमल तौर ते हिते ज़हनी तौर ते असां छॾियो वियो आहे, जेको इहे पंहिंजे क़िस्मत जो आज़माए रहिया आहिनि। ऐं एंट्री टेस्ट जेको आहे नतीजा शाम ताईं जेको आहे उहो मुख़्तलिफ़ जेके सिंधी यूनिवर्सिटी जी वेबसाइट आहे उन ते जारी कया वेंदा। इरफान तफ़सील ॾियण जे लाइ महिरबानी।